सर 2 ॼणा गुज़ारी आहिनि, सालिम मोहम्मद ऐं आशा। हिकिड़ो दाख़िला हैदराबाद में, 6 ॼणा हिते। ढोरो नारो में उरड़ी वबाई सूरतहाल इख्तियार करे वई। हिकु ई पाड़े जा 2 ॿारड़ा उरड़ी सबबि फौत थी विया, जॾहिं त 65 ॿारड़ा उरड़ी में अञा ताईं मुब्तला आहिनि। 7 ॿारड़नि जी ॻणती जोगी हालत हुजण सबबि उमरकोट इस्पताल मुंतक़िल कयो वियो। उरड़ी सबबि 8 सालनि जो ॿारड़ो साले मोहम्मद कहरी, 4 साल आसिया कहरी फौत थी विया आहिनि। उरड़ी में मुब्तला ॿारनि में 5 साल फातिमा धी ख़ैर मोहम्मद, 8 साल फ़ाइज़ा धी बख्शण, ताज हुसैन पुट हुसैन बख्श कहरी जीअंद ऐं अज़ल हुसैन अकबर समेत 5 साल सफ़ियत ऐं ज़ुबैदा धी बख्शण कहरी शामिल आहिनि। उरड़ी में मुब्तला थियल समूरा ॿारड़ा हिकु ई पाड़े में कहरी बिरादरी सां तालुक़ रखनि था, जेके हिकु ई ॻोठ में रहनि था, जिते उरड़ी वबाई सूरतहाल इख्तियार करे वई आहे। उरड़ी सबबि फौत थियल ॿारड़नि जो तइदाद 2 आहे। उरड़ी में मुब्तला ॿारड़नि जो तइदाद 65 आहे। ॿारड़नि जो इलाज जारी आहे। ॻोठ में ई एमरजेंसी बुनियादनि ते पहुची इलाज कयूं पिया। उरड़ी जी वैक्सीन माइट ॿारड़नि खे नथा कराइनि, जंहिं सबबि केतिरा केस साम्हूं आया आहिनि। वधीक ॿारड़नि जो इलाज कयूं पिया। कुझु ॿारड़नि खे इस्पताल बि मुंतक़िल कयो वियो आहे। डॉक्टर मीर समेचो, MS रूरल हेल्थ सेंटर ढोरो नारो। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, ब्यूरो चीफ उमरकोट। तुंहिंजो नालो छा आहे? सजाद हुसैन। सर 2 ॼणा गुज़ारी आहिनि, सालिम मोहम्मद ऐं आशा। हिकिड़ो दाख़िला हैदराबाद में, 6 ॼणा हिते उमरकोट में दाख़िला। अच्छा, जी इहो घणनि ॾींहंनि खां थी आहे उरड़ी? सर हिनखे 10-12 ॾींहं थिया। अच्छा, पोइ 10-12 ॾींहं तव्हां अॼु वठी आयो छा? घणा ॾींहं? जी असांखे 5-6 ॾींहं जा हिते वठी आया आहियूं। अच्छा, उनखां 2 ॼणा गुज़ारी आहिनि, हिकिड़ी राति गुज़ारी वई। अच्छा, और राति जेका गुज़ारे हिते इस्पताल में गुज़ारे वई या हुते सर पहुचासीं तॾहिं हुते गुज़ारे वई। त रस्ते में गुज़ारे वई? अच्छा, जेको हुनखां अॻु में हिकिड़ो छोकिरो गुज़ारे, उनजो नालो छा आहे? हुनजो सालिम मोहम्मद। उहो उनखे घणा ॾींहं थिया फौत थींदे? उनखे 3 ॾींहं थिया। 3 ॾींहं थिया। जी अच्छा अच्छा, डॉक्टरनि खां हिते असांजी ॻाल्हि ॿोल थी नाहे कराई, वैक्सीन कराई कोन हुई छा ॿारनि जी? न सर, वैक्सीन वैक्सीन कोन कराई? छाजे करे? वैक्सीन वारा आया हुआ? असांखे बुखार अची वेंदो ॿारनि खे,